समोसा टेस्टी समोसा सुंदर है भूख भी लगी आ समोसा मिलन सुठा हेलो हेलो खाओ ने यार क्या पे खाई जा हाँ भाऊ खाओ खाओ समोसा घणे आ समोसा भाऊ समोसा 5 रुपए एक भाऊ 5 रुपए एक हाँ टेस्टी बढ़ियो ना भाऊ हाँ भाऊ खड़ो 10 रुपया इनसा बसर है चटनी है विझंदो आहे ये वरी कीअं आहे चटनी है विझंदो हाँ बाबा चयो अथई चटनी टूट जाए वधीक थो ॾेई छॾे तीर वाकई यार समोसा यार वाकई सुठा था लगन छा टेस्टी समोसा इन कने खाबे पहिला दफ़ो खाधा टेस्टी समोसा चङो भाऊ राम राम समोसा वणियो आहे भाऊ टेस्टी समोसा किथे रहंदा तव्हां भाऊ असां बेरागढ़ भोपाल रहंदा आहियूं बेरागढ़ भोपाल में हा उते टेस्टी समोसा न थींदा जहिड़ा हिते आहिनि असां 8 ॾींहं रहियल आहियूं 8 ॾींहं हिते आहियो भाऊ तव्हां रोज़ पीअंदा आहियो न हिते हा समोसा ॾाढा वणिया दर्शन ॾिजो हा वरी वरी ईंदासीं हा 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 हलो भाऊ हा समोसा टेस्टी समोसा गरमन समोसा गर्मा गरम ॿियो घरे आ 5 रुपए हिकिड़ो 5 रुपए हिकु हाँ हाँ चटनी विजय से घर में आ के थधो आ हैं थधो आ त पोइ असां त चऊं ना गर्मा गरम माना घर में गरम हिते थधो ई हूंदो न गरमा गरम माना घर में गरम हिते थधो समझी खा चटनी ने थोड़ी खाई ॾिस ॾाढा टेस्टी आहिनि समोसा टेस्टी आहिनि त पोइ ॿिनि ॾींहंनि खां हलिया छो न आहिनि हाँ ट्रोडी खालिया ई कान समोसा हे चे तो टेस्टी आहिनि हे पीतल ने खबर न पई हूंदे पीतल अथई चटनी ने जा चटनी बसर तो घुरई हिन ॾाढी चटणी खाधी अथई ही बड़ौदा मां आयो असां हैरान तो करे 5 रुपए में घणा दफ़ा चटनी बसर वठंदे भले गुमराह थी पाने पिणे वरी असां झगड़ो करणु ईंदो समोसा गर्मा गरम समोसा गरमा गरम भाऊ भाऊ कल आयासीं समोसो खाइण तव्हां हुआ ई कोन कल भाऊ असां रजा रखी थी कल छुट्टी कई थी न अॼु ॿ ॾियो भाऊ क्या हुआ ॿ ॾियो ऐं 10 पार्सल करे ॾियो 10 पार्सल करणा आहिनि हा रुमाल अथव भाऊ रुमाल छो भाऊ हाँ रुमाल छो भाई तव्हांखे 10 समोसा ॿधी ॾींदासीं न रुमाल में पनियूं कोन अथव छा पन्नियूं असां न रखंदा आहियूं पहिरियों ई कोई वठे थो ॾह ॿधाए थो पहिरियों मन असां हिकु विकिणंदा आहियूं ख़ाली हा हा हल खा भला खा हाँ 100 रुपया पकड़े बाबा ख़ुशि कीअं न हेॾो धंधो कयो आहे भाई सुंदर है समोसे में अॼु टेस्टी कोन्हे लिवर लिवर थो लॻे अरे बास ॾींहं ते यार हिन मां ओह नो हे कीअं भाऊ टियों ॾींहं त वरिता हुया हाँ हाँ भाऊ चओ अरे भाऊ टियों ॾींहं त वरिता हुया टेस्टी समोसा अॼु त बास ॾींहं ते हिन मां ट्रोडी तव्हां वरिता न हा हाँ अरे यार चए तो ट्रोडी वधा टेस्ट हुई त ट्रोडी खाई आहिनि न त टियों ॾींहुं खाई था आहिनि कल्ह त बंदि हो असांजो छा चए टियों ॾींहं हाँ हा टियों ॾींहं का समोसा अरे तव्हां पंहिंजे तरह आयो न अरे मूंखे बचाए यार वो लारी तव्हां मैंने के चले अरे अरे हिनखे मारो रे यार हिनखे मारो खुदारी का मार पयो है लारी पिटी करे थी ॾेई हाणे बाबा मारी थो सभु समोसा किराए छॾी ॾिसजे बाबा मारींदो हाणे अरे लच्छो छा तो पियो सोचे अरे यार सभु पाड़े वारा चवनि था भई तव्हांजो पीउ मरी वियो आहे श्राद्ध चालू थी विया आहिनि भई उनजो श्राद्ध करायो बाबा जो श्राद्ध कराई हा चवनि था भई करायो तो श्राद्ध पोइ हिकिड़ो महाराज मुंहिंजो सुञातल हिते मंदर ते वेठो हूंदो आहे हुनखे चई चऊं चऊं त महाराज खे हलऊं सुभाणे खाराए छॾियो हा श्राद्ध सुभाणे श्राद्ध खाराई अॼु चई चऊं सुभाणे अचिजे महाराज स्वामी हरिओम 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 पोइ असांजो आहे न बाबा मरी वियो आहे पोइ सुभाणे श्राद्ध खाईंदे श्राद्ध हा सुभाणे असांजे बाबे जो श्राद्ध करणो आहे हा तव्हां खाईंदव महाराज स्वामी हा 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 सुभाणे ज़रूरु ईंदुमि चङो ठीकु आहे अच्छा श्राद्ध महाराज स्वामी जो त ॿुधायो भला कबो छो आहे पंहिंजे पितरनि खे शांती मिले इन लाइ श्राद्ध कबो आहे पुटु और महाराज स्वामी वो श्राद्ध आहे न उहो महाराजनि खे छो खाराइबो आहे महाराज खे इन लाइ खाइबो आहे जो तव्हांजे बाबे खे मथे मिले माना जेको तव्हां खाईंदा उहो बाबा खे मिलंदो उहो ई बाबा खे मिलंदो अच्छा पोइ सुभाणे अचिजो खाइण असांजे घर सुभाणे श्राद्ध खाइण अचिजो हा हा अच्छा तव्हां महाराज स्वामी छा खाईंदो जेको तव्हां वॾनि खे वणंदो हुजे
उहो ई लच्छो हलिया जेको चए तो असांजे वॾनि खे वणंदो हुजे बाबा खे उहो खाईंदा उहो ई खाईंदा। चङो महाराज स्वामी हा सुभाणे अचिजो श्राद्ध ते वठी अचां भाई हा हा सुभाणे खीरणी खाए बि खीरणी खाए ए न सुभाणे श्राद्ध करण अचिजो हाणे सुभाणे लाइ शयूं वठी रख अरे ॿुध त सही महाराज खे ख़बर अथई छा चई छा चई चई जेको तव्हांजा वॾा खाईंदा हुजनि उहो मूंखे खाराइजो असांजो श्राद्ध पाण सस्ते में पतिजंदो हाँ ऐं बापा आहे न वीचारो सुम्हण लाइ नंढियूं गोरियूं मटंदो हो नंढियूं गोरियूं खीचा खाईंदो पापड़ ऐं वंगियूं अहिड़ो महाराज खे खाराईंदासीं पोइ महाराज खे आहे न माना सॼे 12 महीने जूं नंढियूं गोरियूं था खाराए छॾियूं हा पोइ आहे न बाबा खे उहे ॾाढियूं नंढियूं गोरियूं वणंदियूं पोइ उते बाबा खे पहुची वेंदा बाबा खे मिलंदियूं न हल हल कर वियो 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 महाराज स्वामी वियो सभु तयारी आहे न हा सब तयारी है वियो 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 अच्छा पुट भोजन त खणी अचो भोजन खणी आ लच्छो पापड़ खीचा सब अची वियो कचरियूं खाओ हो जाए भोजन चयोमांव खीचा पापड़ी पहिरीं महाराज स्वामी तव्हां असांखे जो चयो जेको तव्हांजा वॾा खाईंदा हुजनि उहो असांखे खाराइजो हा बरोबर हा त खाइण चालू कयो पहिरियों असांजे बाबा खे खीचा पापड़ ॾाढा वणंदा हुआ मां ही न खाईंदुमि न कीअं खाईंदो महाराज स्वामी असांजे वॾनि खे मिलंदो न मां ही न खाईंदुमि तव्हां छा चयो भाई जेको बि तव्हांजे वॾनि खे वणंदो हुजे चयो भाई मूंखे खाराईंदा त वॾनि खे उते मिलंदव बरोबर त तव्हां खाओ असांजे बाबा खे खीचो बाबा खे मिलंदो महाराज स्वामी तव्हांखे थोरी न खाराई बाबा खे खाओ। महाराज स्वामी लालीपाप खाओ महाराज इनखे श्राद्ध में लालीपाप खाराईंदो बाबा असां खाईंदो लालीपाप रोटीअ ॿी में खटाण बि खणी अचा खाईंदो हो बाबा अरे बाबा खटाण न खाईंदो लच्छो बाबा खाईंदो रस खाली खटाण जी हा त खटाण असां भई खाईंदासीं बाबा कटोरी में रस पीअंदो खटाण जी हा त रख थो ॾियांसि कचरी खाओ बाबा खे कचरी मिली वई पूरी खाओ हाणे मां न खाईंदुमि नथी वणे छो खाए महाराज स्वामी हीअं तव्हांखे थोरी था खारायूं असां पंहिंजे बाबे खे ॾाढियूं कचरियूं तूं खाईंदे त असांजे बाबा खे मिलंदी हा। चपई चपई बाबा खे पूरी बि मिली वई बाबा खे हाणे खीचो खीचो करा बाबा खे खीचा तव्हांखे न महाराज स्वामी बाबा खे मिलंदो इहो बाबा खे खीचो बि मिली वियो बाबा मां न खाईंदुमि खंघि थी पवंदी आहे खटाण जी रस रस बि विच विच में पीअंदो हो हा बाबा विच विच में खटाण जी रस पीअंदो पी यार बाबा रस पी पी खटाण जी रस मां न खाईंदुमि त पी, पी सभु मां अहिड़े श्राद्ध कॾहिं न खाधो आहे कि छा खारायो अथव तव्हां खंघि थी वेंदी बीमार कंदो त महाराज स्वामी तव्हां जो चयो आहे तव्हां जेके वॾा खाईंदा हुजनि उहो असांखे खाराइजो असां वॾो इहे खाईंदो सभु शयूं त तव्हांखे थोड़ी मिलंदी बाबा खे मिलंदी सभु इहे खाई खणंदो पोइ लास्ट में लचो निंड गोरियूं पयूं न अञा बाबा हा जूं बाबा छिले में खाई करे 2 गोरियूं वठंदो निंड जूं दी उहो बच्चे पयूं अथसि बाबा उते ॻोल्हींदो हूंदो वीचारो हा निंड जी गोरी मथे ॻोल्हींदो हूंदो बाबा उहे बि तूं खा जीअं बाबा खे मिले वीचारो निंड त करे की न हा निंड जी गोरियूं आहिनि कट 2 ॾे मूंखे ॾिसां ओए सॼियूं पयूं आहिनि अञा हा एॾियूं बची पयूं हुअसि हा ये खाराई चोरी है ये जरूरी है बाबा लाइ सभु खाई छॾियो वरी बाबा खे चङी निंड अचे न वरी हैरान कंदो न तव्हां मारे नथो पले महाराज स्वामी तव्हांखे न था ॾियूं खपल मूंखे असांजे बाबा खे मिलंदो न असांजे बाबा खे मिलंदियूं बाबा खे निंड न ईंदियूं वीचारे खे हा निंड जी गोरी वठो खाणी पवंदव मूंखे न खपल खोलियास तो तूं बेटी पाणी विझी ते अंदर हली वञनि एक गिलास खणी जा बाबा खे हली वञूं जल्दी 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 विझी पाणी विझी पियन डा बस 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 हा हाणे अंदर आओ बाबा तुमी बाबा दो बाबा खे ॼाण निंड आई हिनखे निंड अची वई न पोइ सम्झ ले बाबा खे अची वई हूंदी हुते खीरणी खीरणी असां बाबा खे न वणंदी हुई खीरणी न वणंदी हुई चक्कर था अचनि पिया हाणे चक्कर था अचनि बाबा खे न निंड जी गोरी ॾींदासीं
पोइ बाबा चवंदो हाणे चकर था ॾियनि माना चक्कर न हाणे माना सम्झ निंड ईंदा हा। हिनखे हिनखे निंड अचे थी माना बाबा खे बि निंड ईंदी बाबा असांखे ख़ुशि थी हाणे निंड अचेसि थी